أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم हींअर ख़बर पई त शादियुनि जो अहिड़ो इज्तिमाई जेको ॾेख हुयो ग़ालिबन असांजे फाउंडेशन पारां टियों जेको वॾो हो जंहिंमें असांजा सुहिणा साईं मलिक असद सिकंदर साहब महफ़िल जा मोर हुया नाज़ साहिब साहब ॿुधाए पिए त कमर कोहिस्तानी साहब उन जी तक़रीब में बि हिकिड़ो पंहिंजो नओं अहिड़ो मिज़ाहिया नज़्म पेश कयो जंहिं ते मलिक असद सिकंदर साहब जन चयो त काज जो इंतज़ाम असीं करियूं था कुंवार पाणी ॻोल्हे अचो। मां सम्झां थो त पाण जेको शेर पढ़ियो सिंध जो हिकिड़ो ॿियो बि इहो गानो शाइर थी गुज़रियो है जेको बि इज्तिमाई शादियुनि जे इंतज़ार में नेठि दुनिया मां हलियो हुयो उनजो हिकिड़ो शेर वॾी ख़िदमत में अर्ज़ु करे महफ़िल खे अॻिते वधाईंदासीं। इन ई अंदाज़ जो उन असांजे शाइर जो शेर हुयो त सभु घुमनि पिया जोड़ा जोड़ा सभु घुमनि पिया जोड़ा जोड़ा आऊं अकेलो घोड़ा घोड़ा। मां गुज़ारिश कंदुसि असांजा साईं चीफ गेस्ट जेके आहिनि मोहतरम साईं अनवर शाह साहब जीलानी पाण खे ॿी तकरीब में खे वञिणो आहे असां निहायत मोहब्बत सां खेनि रुख़सत कयूं था ऐं जेकॾहिं असां उमेद त वरी इंशाअल्लाह जेको अहिड़ो पंजो इज्तिमा थींदो असीं वरी उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां अहिड़ी तकरीब में दुआउनि सां यादि कंदासीं। असां त हथनि तरफ़ां पंहिंजे घोटनि खे अहिड़ो ई साल जी तस्वीर ज़ेवरनि जा सेठ ॾियारींदासीं। आवाज़ मुबारक हथनि सां ईमान अला कंदो त इन्हनि असांजी घोट जी ज़िंदगी में दावत ऐं बरकत पैदा थींदी। जेसिताईं दरवाज़े ताईं हूंदा असांजी ताड़ियूं न चालू।